अंजुमन ताजरान सिंध हबीब बैंक हैदराबाद रीजन नंढनि दुकानदारनि ऐं वापारियुनि खे नंढा कर्ज़ फराहम करे कारोबार खे हथी वठाइण ते इतफ़ाक़ कयो आहे। उन सिलसिले में अंजुमन ताजरान सिंध जी अॻुवाणनि हबीब बैंक हैदराबाद रीजन जे ऑफिसरनि विच में अंजुमन ताजरान हैदराबाद जी हेड ऑफिस में मीटिंग थी। मीटिंग में अंजुमन ताजरान हैदराबाद डिवीज़न जे सदर अली रज़ा आराई, हैदराबाद ज़िले जे सदर सलाहुद्दीन गौरी, चेयरमैन गुलाम असगर पंवर, सरपरस्त आला अब्दुल इस्लाम शेख, चेयरमैन लॉ एंड ऑर्डर कमेटी साजिद हुसैन सोलंगी, जनरल सेक्रेटरी अमजद आराई, नायब सदर मोहम्मद तकी, कासिमाबाद जे सदर महबूब अबड़ो, मोहम्मद अली, जॾहिं त हबीब बैंक हैदराबाद रीजन जे चीफ अब्दुल जब्बाल मक्सी, एरिया मैनेजर नौशाद शेख, एरिया मैनेजर मंसूर सुमरो शरीक थिया। मीटिंग बाद रीजनल चीफ हबीब बैंक अब्दुल जब्बार मक्सी एसएस न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त और हमने ये तय किया है कि एक और दूसरी मीटिंग करेंगे और तमाम साथियों को बुला के जो बैंक की जितनी प्रोडक्ट्स हैं वो सब इनको हम ऑफ़र करेंगे, इनके अकाउंट्स भी खोलेंगे, इनकी जितनी लोन की ज़रूरत है या जहाँ जहाँ सर्विस इम्प्रूव करने की ज़रूरत है, इनके तावन से इनके ज़रिए हम वहाँ तक पहुँचेंगे उन तमाम साथियों के पास, उनके अकाउंट भी खोलेंगे, लोन भी देंगे, उनके बैंकिंग नीड्स भी पूरी करेंगे। और अगेन ये भी इनका इनिशिएटिव, इनके मशकूर हैं कि इन्होंने इनिशिएटिव लिया, हमें बुलाया। हबीब बैंक हैदराबाद जे एरिया मैनेजर नौशाद शेख जो चवण हो त फ्रूटफुल डिस्कशन रही है। ज़्यादातर डिस्कशन असांजी जेका रही है वो नंढनि लोन्स ते रही है, त कीअं असां ताजरनि खे नंढे में नंढा लोन्स ॾेई सघूं था। उन में काफ़ी सारी प्रोडक्ट्स असां वटि बैंक में मौजूदु आहिनि। इन लाइ असां अंजुमन ताजरान खे रिक्वेस्ट कई आहे त असां जेको हिकिड़ो वॾो फॉरम वॾे लेवल ते असांजी मीटिंग करायूं ऐं पंहिंजनि ताजर बिरादरी खे इनवाइट कनि। उन में असांजी बि जेका टेक्निकल ऐं एक्सपर्ट टीम आहे जेका क्रेडिट्स ऐं लोन्स खे डील कंदी आहे, उते असां सवाल जवाब जो सेशन करे ऐं उन्हनि सभिनी जेके ताजिर आहिनि उन्हनि जे सवालनि खे आंसर बि करे सघूं। एसएस न्यूज़ सां हबीब बैंक हैदराबाद जे एरिया मैनेजर मंसूर सुमरो ॻाल्हाईंदे चयो त नंढा नंढा फाइनेंस 5 लाख खां वठी वेंदे 50 लाख रुपए ताईं उहे असां तव्हांखे ऑफर कंदासीं। अकाउंट खोलण खां पोइ जेका रिलेशनशिप जेका एज पर बैंक पॉलिसी आहे उहा असां इंशाल्लाह तव्हां सां गॾु आहियूं। मीटिंग बाबति अंजुमन ताजरान हैदराबाद जे सदर सलाहुद्दीन गौरी एसएस न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बहुत अच्छी हमारी ये मीटिंग हुई है इनके साथ, और बस ये है कि छोटे ताजरों को ये इंशाल्लाह ताला अंजुमन ताजरान के प्लेटफॉर्म से लोन देंगे, जिसके लिए हमारी मरकज़ी क़यादत मामा गुलाम असगर पंवर जो हमारे चेयरमैन हैं वो, उसके अलावा सरपरस्त आला हाजी अब्दुल सलाम, अली रज़ा राई, हमारे जो हीरो हैं अंजुमन ताजरान के सीईओ एसएस चैनल साजिद सोलंगी, हमारी एक पूरी टीम अमजद राई, तकी शेख, ये एक टीम हमारी जाएगी इनके साथ। और अंजुमन ताजरान के प्लेटफॉर्म पर हमारे फार्म के साथ 1 लाख से लेकर 50 लाख रुपए तक दुकानदारों को हम लोन दिलाएंगे बगैर सूद के इंशाल्लाह। अंजुमन ताजरान कासिमाबाद जे सदर महबूब अबड़ो एसएस न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कारोबार तरक़ी कोन पियो करे, उन करे जो माण्हुनि वटि पैसो आहे कोन, कारोबार आहे कोन, जंहिंजे करे असां रिक्वेस्ट कया त नंढा दुकानदार हुजनि या वॾा दुकानदार खे फैसिलिटेट कयो वञे। हिकु त सस्तनि रेटनि में, घटि रेट्स में, जेको उनखे घटि मार्जन हुजे जीअं पवे त उनखे लोन मिले ताकी हू पंहिंजो कारोबार वधि खां वधि करे सघे। जंहिं वटि कारोबार न आहे उनखे 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 50 लाख ते लोन मिले ताकी हू पंहिंजो कारोबार वधाए ऐं पैसा बैंक खे रिफंड करे सघे। त उन लाइ असांजी गुज़ारिश खे उन्होंने एक्सेप्ट कयो आहे। इंशाल्लाह हींअर सुभाणे परीं कुझु ॾींहंनि में कासिमाबाद में बि असां मीटिंग कंदासीं।